नाज़रीन, SSP खैरपुर अमीर सऊद मक्सी मेहरान टीवी जे रिपोर्टर हरीश कुमार सां अमन अमान जी सूरत हाल ऐं ठरी मीरवा में रिटायर उस्ताद सारंग शर जी ज़्यादतीअ वारे मामले ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। जी बिल्कुल, इन वक्त असां मौजूद आहियूं SSP खैरपुर अमीर सऊद मक्सी साहब सां ऐं असां हाल वाल वठंदासीं खैरपुर ज़िले जी अमन अमान जी सूरत हाल ते ऐं जेको ठरी मीरवा में वाक़ियो पेश आयो सारंग शर वारो जेको मासूम ॿारनि सां जिनसी ज़्यादती वारो उन सूरत हाल ते साईं जन सां हाल वाल वठंदासीं। अचो तव्हां ठरी मीरवा में उते पुलिस फौरन बर वक़्त कानूनी कार्रवाई कई, FIR रजिस्टर थी ऐं जेको SOP आहे उन कंप्लीट फॉलो कयो वियो ऐं विदिन 24 आवर्स सारंग शर जेको इंसान जी शक्ल में हिकु बग़ैर आहे उनखे फौरन अरेस्ट कयो ऐं दहशतगर्दी जा सेक्शन्स जेके आहिनि उहे उन FIRs में इंक्लूड कया विया ऐं उनखे बिल्कुलु असां ATC कोर्ट में प्रोड्यूस कयो आहे ऐं हीअ रिमांड ते आहे। तफ़्तीश उन्हनि जी मुख़्तलिफ़ पहलुनि खां जारी आहे। इंशाअल्लाह रिमांड दौरान ई कंप्लीट इन इन्वेस्टिगेशन खे कंप्लीट कबो। ASP सिटी साहब उन्हनि खे ॾिसनि था, उन तफ़्तीशी टीम खे मॉनिटर मां पाण थो कयां ऐं इंशाअल्लाह इनखे अहिड़ी सज़ा ॾियाराइबी त अहिड़े क़िस्म जा जेके बग़ैर असांजी सोसाइटी में लिखियल आहिनि उन्हनि जे लाइ जीअं अॻिते हली मिसाल क़ाइमु थिए। खैरपुर ज़िले में अमन अमान जी सूरत हाल खे बहितर खां बहितर बनाइण लाइ कहिड़ा उपाउ? मां इहो वधीक मुनासिबु इहो सम्झंदुसि त इहो सुवालु आम आवाम खां कयो वञे, छो जो असां त इंट्रस्टेड पार्टी आहियूं, हमेशह तारीफ़ ई कंदासीं, बट आई एम वेरी मच कॉन्फिडेंट कि असां वटि ज़ीरो किडनैपिंग फॉर रेंसम आहे। तव्हांखे ख़बर आहे त हिते कच्छ जो एरिया बि असांखे लॻे थो ऐं पके जो एरिया बि आहे, हर क़िस्म जो एरिया आहे, तमामु वॾो ई ज़िलो आहे। पर अल्हम्दुलिल्लाह आई एम वेरी मच सेटिस्फाइड, न का रोड रॉबरी आहे, न का असां वटि एॾो को हीनियस क्राइम आहे, न हाउस डकैती आहे, न ई असां वटि को किडनैपिंग फॉर रैंसम या एक्सटॉर्शन या इन क़िस्म जो कोई बि हीनियस क्राइम आहे। हा, अलबत्ता जेके नंढा पाण में जेके झगड़ा थियनि था माण्हुनि जा, ओड़ियूं FIR जेके रूटीन जूं आहिनि उहे थियनि थियूं पियूं, उन में बि कोशिशि कयूं पिया त 100% मेरिट कयूं ऐं उन्हनि झगड़नि खे बि असां अवॉइड करे सघूं। त जीअं पुलिस जो जेको एक्सपेक्टेशन आहे, आवाम जो जीअं पुलिस ते एतमाद आहे उनखे वधीक हथी मिले ऐं आवाम जो एतमाद पुलिस ते इदारनि ते तमामु सुठो क़ाइमु थिए ऐं बरक़रार रहे। आवाम खे शिकायत हूंदी आहे त थाणनि ते उन्हनि सां जेको आहे सो बर्ताव सही कोन थो थिए ऐं रवैयो जेको दुरुस्त एक्सेप्ट कयां थो ऐं बिल्कुलु इहो जेको पुलिस जे तरफ़ां आहे उनखे असां बहितर रवैयो बहितर करण जी, नाकर ते रवैयो बहितर करण जी असां तलक़ीन करे रहिया आहियूं। सभ खां पहिरियों त आम इहा शइ हिते जीअं आयो आहियां, मूंखे तक़रीबन महीनो थियो आहे, पंहिंजी अवेलेबिलिटी ऑफिस में असां रखूं था त जीअं आम माण्हू असांजे ऑफिस ताईं पहुची वञे, दरवाज़ा असां खोले छॾिया आहिनि, नो चिट सिस्टम आहे त सभ खां पहिरियों असांखां उन्हनि खे सुठो फीडबैक मिले। उनजो जेको इम्पैक्ट आहे उहो असां थाणनि ते बि ॾियूं पिया। 4 बजे खां 7 बजे ताईं तमामु थाणनि ते असां इंश्योर कयो आहे त SHOs अवेलेबल हुजनि ऐं आम माण्हुनि जी दादरसी कनि, माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधनि ऐं नंढा जेके मसइला आहिनि उहे फौरन जेको आहे हल कनि ऐं FIR जेकी रजिस्टर शिकायत हूंदी आहे की नथी थिए उहा फौरन रजिस्टर कनि। तव्हां चओ कि नए हाणे चार्जिंग वरिती आहे महिनो खनि ऐं तव्हांजी छा ख़्वाहिश हूंदी त खैरपुर ज़िले में अमन अमान जी बहितरी लाइ कहिड़ो किरदारु अदा कनि? असांजी फुल एनर्जीज़ हिते अवाम जी जान माल ऐं इज़त तहफ़ुज़ में गुज़रनि, इन खां वधीक कहिड़ी ॻाल्हि हूंदी। असां चाहींदासीं त अवाम जेको आहे पुलिस खां मुतमइन रहे, पुलिस जे हक़ में बीह रहे, ताकी जीअं क्रिमिनल जेको आहे असांजे एरिया खे छॾे वञे ऐं उन्हनि क्रिमिनल्स खे बि इहो ई मैसेज आहे या त तव्हां पंहिंजो हितां क़ानून जे ॾाढो सरेंडर करे छॾियो या क़ानूनी जेकी आहे चाराजोई उहा असां मुकमल फुल फोर्स सां कंदासीं, कानून जे कटहरे में तमामु क्रिमिनल्स खे बीहारींदासीं। नाज़रीन, अवां SSP खैरपुर अमीर सऊद मक्सी साहब जा बि ख़ुदा आहे, उन्हनि जो चवणु हुयो अवाम जी जान ऐं माल आहे उनजी हिफ़ाज़त लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासूं। जराम पेशा जेके मुलज़िम आहिनि उहे पाण खे पेश कनि ऐं न त पोइ उन्हनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वेंदी। कैमरामैन मोहम्मद अली मल्ला सां गॾु हरीश कुमार, मेहरान टीवी न्यूज़ खैरपुर।